अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो एक्समेल बाय GNJ यूट्यूब चैनल। कुछ दोस्तनि जो चवण हो त कमेंट भी कया आहिनि, मूंखे व्हाट्सएप ते मैसेज भी कयो आहे दोस्तनि त तव्हां जेके वीडियो ठाहियो था उर्दू में ठाहियो था, असांखे सही सम्झ में नथा अचनि, तव्हां सिंधी में ठाहियो। उर्दू में ठाहिण जो मक़सदु इहो आहे त जेके उर्दू वारा पश्तो वारा उहे सभु सम्झी वेंदा आहिनि। काफ़ी जेके आहिनि मूं ॾिठो आहे जेके उन मां फ़ाइदो हासिलु कनि था, त उन जे करे जेको आहे मां वीडियो यूट्यूब हिन जो आहे उर्दू में ठाहींदो आहियां। त हींअर आउं सिंधी में वीडियो ठाहियां पियो, तव्हां भले ॾिसो ऐं इन में मां तव्हांखे सम्झाईंदुसि जेके लोगा आहिनि कीअं ठाहिबा आहिनि। ऐं टिकटॉक जे लाइ मतिलबु लोगा ऐं जेके अंदरि लॻाईंदा आहियूं वीडियो में उहे लोगा ऐं PNGयूं ऐं जेके आहिनि बैकग्राउंड इहे सभु किथां खणंदा आहियो, उन्हनि जूं लिंकूं जेके आहिनि मां इनशाला हिन वीडियो में जेका बि शइ इस्तेमालु कंदुसि उन जूं लिंकूं जेके आहिनि तव्हांखे हिन वीडियो जे हेठि मिली वेंदा। अगर पोइ बि तव्हांखे का ॻाल्हि न सम्झ में अचे, का डाउनलोडिंग न करणु अचे, तव्हां मुंहिंजे व्हाट्सएप नंबर ते राब्तो करे सघो था। त दोस्त सभ खां पहिरीं मुंहिंजे जेके आहिनि तव्हां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब भी कजो ऐं बेल आइकन खे क्लिक कजो ऐं वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे फुल ॾिसिजो। अचो मोबाइल जी स्क्रीन दोस्तो, जीअं त पाण मोबाइल जी स्क्रीन ते हलिया आहियूं ऐं जेको आहे न अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि त जेको आहे स्टेटस जा जेके लोगा आहिनि उहे कीअं ठाहिबा आहिनि। मुंहिंजे लाइ सभ खां पहिरीं पिक्सल ऐप खे ऑन करणो पवंदो। चलियासीं। इनखे फ़ॉन्ट ॾींदासीं। तव्हां जेको वीडियो तव्हांखे बहितरीन लॻे, मां जेको रखंदो आहियां मां उहो ई फ़ॉन्ट ॾींदुसि। हीउ जेको आहे तमामु बहितरीन फ़ॉन्ट लॻंदो आहे। कलर तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते ॾेई सघो था, पर जेके अक्सर टिकटॉकर ॾींदा आहिनि तक़रीबन मां उहो ई ॾींदुसि। उन खां पोइ नालो टोड़े टोड़े लिखंदा न त कलर चेंज थींदो वेंदो। इनखे तव्हां भले फ़ॉन्ट ॿियो ॾेई सघो था। हाणे इनखे तव्हां कलर ॿियो बि ॾेई सघो था। कलर साॻियो त मज़ो न कंदो, उहो तव्हां बि ॾिसो पिया। हाणे हीउ नवा अॻियां वारो भले सॼो नालो लिखी छॾियो, भले नंढो कयो तव्हांजी मर्ज़ी, तव्हां भले वॾो कयो, को मसइलो न आहे। हाणे जेके मथे PNG ॾींदा आहियूं तव्हांजी मर्ज़ी आहे, जिते रखो असांजे लाइ हिते बहितरीन लॻे थो। हीउ हिकु तव्हांजो इख़्तियार आहे। अगरि कंहिं भाउ खे न सम्झ में अचे, अगरि मैसेज करे मां पाण ठाहे ॾींदुसि व्हाट्सएप जे ज़रिए, को मसइलो न आहे। हीउ तव्हांजो लोगो तयारु थी वियो। असल जेको मुंहिंजे वीडियो जे हेठि बि तव्हां ॾिसंदा हूंदा, उहो बि मां तव्हांखे ठाहिण सेखारियां। जेको हेठि लॻाईंदा आहियूं हा, पहिरियां ही फ़ॉन्ट अथव। अगरि फ़ॉन्ट तव्हांखे किथां बि न मिले, तव्हां मूंखे व्हाट्सएप नंबर ते मैसेज करे सघो था। ऐं न त मुंहिंजे यूट्यूब चैनल ते ई तव्हांखे जेको आहे न ही फ़ॉन्ट मिली वेंदो। हुनजे तव्हां मथां को बि कलर थोरो घणो ॾेई सघो था। हाणे अगरि पूरो फ्रेम ठाहिण चाहियो था न, त मां तव्हांखे पूरो फ्रेम ठाराइण जो ॿुधायां थो। पूरो फ्रेम कीअं ठहंदो। फ्रेम आहिनि
अगर तव्हांखे फ्रेम खपनि किथां न मिलनि त मूंसां व्हाट्सएप नंबर ते राब्तो करे सघो था। बिल्कुलु आसान है ठाहिण, एतिरी मुश्किल न आहे। तव्हां पंहिंजा फ्रेम बि ठाहे सघो था, को मसइलो न आहे। तव्हांखे फ्रेम खपनि त मुंहिंजे व्हाट्सएप नंबर ते राब्तो कजो। हुनखे को बि कलर ॾेई छॾियो, तव्हांखे जेको सुठो लॻे। मूंखे वाइट सही लॻे थो। सही आहे। हाणे जेको इहो अंदरूं कलर आहे इहो करे पीएनजी में जेको आहे न, पीएनजी में ई डाउनलोडिंग करे छॾियो। सही आहे। ऐं अगर वीडियो सुठी लगी हुजे तो मुझे यूट्यूब चैनल के सब्सक्राइबर कजो ऐं कमेंट ज़रूर को सुठो लिखजो। ठीक है न।